अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां अवां जो पंहिंजो अली हसन चॾड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल अली हसन चॾड़ फैंस ऐं फेसबुक पेज अली हसन चॾड़ फैंस। अॼु ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल हवेली जे बारे में। अहम मालूमात ॾियणी हुई, उन खां पहिरियां अवां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। दोस्तनि खे मां ॾेखारींदो हलां त ड्रामो सीरियल हवेली जी रिकॉर्डिंग जेका आहे उहा ज़ोर शोर सां हले पई। दोस्तों, अवां दोस्त मूं ॾे कॉलूं बि कयो पिया ऐं कमेंट बि कयो पिया, व्हाट्सएप ते अचो पिया त ड्रामो सीरियल हवेली जे बारे में अपडेट ॾियो। ऐं हीअ जेको ड्रामो आहे मां ॾिसां पियो त शुरू थियण खां पहिरियां ई एॾो कामयाब थी चुको आहे। हिन ड्रामे जे जेका व्यूअरशिप आहे उहा पहिरियां ई वधी चुकी आहे ऐं दोस्तनि खे तमामु वॾो इंतज़ारु आहे मुंहिंजी वीडियोज़ जे करे बि हीअ जेको ड्रामो आहे उनखे जेको हीअ चांस आहे ऐं दोस्त बि महिनत कनि पिया ऐं ड्रामो जेको आहे तमामु बहितरीनु आहे। तमामु बहितरीनु डायरेक्टर आहे हिन जो मंज़ूर दानिश साहबु। ऐं हीअ जेका ड्रामे जी हाणे कहाणी लिखी रहियो आहे ॾहरी शकूर लिखी रहियो आहे। हिकु तमामु बहितरीनु इंसानु आहिनि। उनखां पोइ मंज़ूर दानिश साहब जी त अव्हांखे ख़बर आहे त हू तमामु सीनियर एक्टर सां गॾु सीनियर डायरेक्टर बि आहिनि। उन कई ड्रामा जेके आहिनि, सिंध टीवी हुजे, KTN हुजे, PTV हुजे या ॿियनि चैनलनि खे पंहिंजी डायरेक्शन तोड़े उन में अदाकारी कई आहे। तमामु बहितरीनु अदाकारी आहे हिन जी, तमामु बहितरीनु हिन जी डायरेक्शन आहे। ऐं हीअ ड्रामो जेको आहे ड्रामो हवेली हिकु तमामु बहितरीनु ऐं तमामु वॾो मेगा सीरियल खणी अची रहियो आहे। हफ़्ते में ही 4 ॾींहं हलंदो। मूं अव्हांखे पहिरियां ॿुधायो हो त सूमर, अंगार, अरबा, ख़मीस ताईं ही ड्रामो हलंदो। ऐं हिन ड्रामे जी जेका कास्ट आहे उहा बि तमामु वॾी कास्ट रखियल आहे। त दोस्तों, अपडेट इहा हुई त ड्रामो जेको आहे उनजो जेको प्रोमो आहे उहो रखियो वियो आहे KTN तरफ़ां ऐं उन जी डेट बि फिक्स करे ॾिनी वई आहे KTN तरफ़ां त हीअ जेको ड्रामो हवेली आहे इहो सूमर खां स्टार्ट थींदो, हिन सूमर खां स्टार्ट थींदो ऐं हिन सूमर खां अंगारो, अरबो, ख़मीस 4 ॾींहं हलंदो। महीने में ही ड्रामो 16 ॾींहं हलंदो ऐं इन जी रिकॉर्डिंग बि तमामु तेज़ी सां हली रही आहे। 2 स्पेल जेके आहिनि उहे मुकमल करे 3 स्पेल वरी शुरू कयो वेंदो। ऐं मां अव्हांखे हिन जी स्टोरी जे बारे में ॿुधायां त हीअ स्टोरी जेका आहे हिकु तमामु ज़बरदस्त रिवाजी स्टोरी आहे। ऐं मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हीअ रोमानवी कहाणी आहे। हिन में रोमांस आहे, प्यार आहे, मोहब्बत आहे। हिकु अहिड़ी छोकिरी सां जेका हिकु पीरनि जे बंगले में नंढे हूंदे खां जीअं रहे थी ऐं हीअ हिकिड़ो फितरी अमल आहे। जॾहिं ख़ूबसूरत शइ अव्हां जे साम्हूं ईंदी त हू अव्हांखे ज़रूरु वणंदी आहे। अहिड़ी तरह हीअ बि हिकिड़ी फितरी कहाणी आहे। प्रेम कहाणी जो जेको अंत आहे उहो वॾो भयानक आहे। नंढपण खां जॾहिं जवानी ताईं पहुचनि था, हिकु मंगणहार जी छोकिरी सां पीर जो जेको प्यारु आहे उहो हिकु नए मोड़ में शुरू थिए थो, नई कहाणी शुरू थिए थी। शादी जा बंधननि में ॿधिजी वञनि था ऐं पोइ उन्हनि में हिकु जुदाई वारो जेको कैफ़ियत आहे उहा अची वञे थी। ऐं हुन छोकिरी जेका आहे उनखे एॾो प्यारु हूंदो आहे ऐं जेको हुन जी कोख में ॿारु आहे उनखे संभाले रखे थी, छो त हुन जी मुड़ुस जी ॾिनल निशानी हूंदी आहे। हुनखे तमामु ॾाढो प्यारु ॾींदी। हिकु एॾी कहाणी आहे। उन में मंज़ूर मुराद जेको आहे उहो पीर बख़्श मंगणहार जो करेक्टर अदा करे रहियो आहे। हिकु तमामु ज़बरदस्त करेक्टर आहे।
उन खां अलावा ॿिया जेके करेक्टर आहिनि उहे ज़बरदस्त आहिनि, पर हिन में विलन जो जेको करेक्टर आहे उहो आज़म मेंगल करे रहियो आहे। छो त आज़म मेंगल जे ज़हन में इहो विहारियो वेंदो आहे त हीअ जेका पग हुई अव्हांजी हुई। ही पग जेका आहे न ॾियण जो जेको कारण हूंदो आहे, मां अव्हांखे उहो ॿुधाईंदो हलां त उहो कारण ही हूंदो आहे त ही शराबी ज़ानी वग़ैरह हूंदो आहे ऐं पग संभालण का आसान ॻाल्हि न हूंदी आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं सैयद घराणे जी पग हुजे त पोइ उहो पीर जेको शरीयत जो पाबंद हुजे उन ते पग रखी वेंदी आहे, न कि कंहिं ज़ानी शराबी ते रखी वेंदी आहे। त हीअ कहाणी अहिड़े क़िस्म जी आहे जेको सबक़ अमोज़ कहाणी आहे ऐं सिंध वासियुनि जे लाइ हिकु बहितरीनु कहाणी आहे। अव्हां हिन कहाणी खे ॾिसंदव त तमामु घणो अव्हांखे मज़ो ईंदो, तमामु घणो हिन मां अव्हां पेराईंदा वे। त एॾी ज़बरदस्त कहाणी आहे। ऐं सुभाणे जो जेको ॾींहुं आहे उन खां पोइ सूमरु ईंदो। सूमर ते जेके अव्हांजा पसंदीदा ड्रामा आहिनि, तकरार आहे, उन खां अलावा मोहब्बतनि जो माॻ आहे, उहो बि स्टार्ट थी वेंदो। उन सां गॾु ही मेगा सीरियल हवेली बि स्टार्ट थी वेंदो ऐं वधीक मालूमात तव्हांखे ॾींदो रहंदुसि। सुभाणे कंहिं ॿी वीडियो में अव्हांखे अची पूरी मालूमात ॾींदुसि ऐं मां जेके डायरेक्टर आहिनि उन्हनि सां जेको फ़ोन ते ॻाल्हाए पूरी मुकमल डिटेल अव्हांखे ॾींदुसि त हीउ ड्रामो सूमर ते कहिड़ो कहिड़ो ड्रामो हले थो। इन ते पंहिंजे अलीअ संचडड़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा वञो, लाइक कमेंट ऐं दोस्तनि ताईं शेयर कंदा वञो। त ॾियो मूंखे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।